दुआ जेको ॿियनि खे निंड कराईंदो आहे पाण निंड खां पाक अब अलाह निंड कंदो आहे न साईं ॻाल्हाइणो आहे न साईं अलाह खाईंदो आहे न साईं अलाह खाइण खां पाक आहे पीअण खां पाक आहे निंड खां पाक आहे साल खां पाक आहे बचनि ॿारनि खां पाक आहे अलाह वटि को बि मिट माइट कोन्हे कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद सोना चओ त अल्लाह अकेलो आहे अल्लाह बेनियाज़ आहे न कंहिं मां ॼाओ न कंहिंखे ॼणई वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जो को मिट माइट कोन्हे बीबी आसिया कलमो पढ़ो फिरौन चवेसि थो हिंदोरनि ते वेठी हूंदी हिंदोरनि लुॾंदी चेला ज़िंदगीअ में माई बुहारी न ॾिनी हथ में बुहारी आहे ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द जारी आहे शादी चवे चई न मञींदी मां चवे थो जल्दी कयो हुनजी मानी बि बंदि कयो पाणी बि बंदि मानी बंदि थी वई पाणी बंदि लोहा किल घुराए करे हथनि में किल पेरनि में किल न मानी न पाणी अम्मा बीबी आसिया फिरौन जे ज़ुल्मनि खां तंग थी करे न मानी न पाणी अखियूं डरा ॾेई वयूं चप सुकी विया निड़ी सुकी वई फिरौन वॾो पत्थर खणी चवे थो आसिया मांखे मञींदी आं त ठीक वरी साॻाई तुंहिंजा मज़ा बहाल 7 क़िस्म जा ताम खाईंदी 7 क़िस्म जा ताम किस्मे किस्मे जा लटा महला तूं बंगला अम्मा बीबी आसिया मानी बंदि पाणी बंदि हथ पेर भॼी पिया ख़ुदा जी ज़ात जो कसम फिरौन पत्थर कयूं बीठो अम्मा बीबी आसिया फिरौन ॾे तके ई न थी अखियूं बंदि करे दिलि मां दां थी करे अल्लाह उन माईअ जो मिसाल क़ुरान में ॾिनो आहे अल्लाह फरमाए सोना ओ मुंहिंजा सोना हबीब करीम उहा औरत दिलि मां दाह करे रब खे सॾे थी चओ न सुभान अल्लाह अब हलंदो न हलंदो मां दुआ घुरां बिना लाउड जे मां आवाज़ न कंदुसि मां साईं कहिड़ी हालत आहे दोस्तों अल्लाह जाने तो अम्मा बीबी आसिया दिल मां दां थी करे फरमाए वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु मुराद फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फिरऔन व अमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन अम्मा बीबी आसिया दिल मां दां करे चवे थी मुंहिंजा मौला फिरौन जी ज़ुल्म जी इंतहा करे छॾी मुंहिंजा अल्लाह बाहूं भॼी पयूं परवाह न आहे मानी न मिली आहे परवाह न आहे मुंहिंजा मौला चप सुकी निड़ी सुकी वई मूंखे का बि शिकायत न आहे तुंहिंजी तौहीद जे मथां मुंहिंजी जान बि कुर्बान मुंहिंजा मौला मां ॿियो अर्ज़ नथी कयां भई फिल जन्नत भई फिल जन्नत जन्नत में नंढड़ो कमरो थी घुराए नंढड़ो कमरो बंगला न माड़ियूं न अल्लाह अल्लाह ओ खडवारी जा मुसलमानो रब फरमासिया घबरान मौत जी पुल क्रॉस करनी है फिरौन पत्थर सटी दो वीदो तुझो रूह परदा परवासी वीदो रब फरमासिया अख मुडण तुझो कमात जन्नत जो मारियो मौला जनमा अल्लाह जो कमा अम्मा बीबी आसिया जन्नत में ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम पिछाड़ी चङी थी अबू फिरौन जी पिछाड़ी चङी न थी नबी जो ज़ालूं जहन्नम में नबी पाण जन्नत में
अम्मा बीबी आसिया जन्नत में, फिरौन जहन्नम में। यार मता को चवे मां के बादशाही बचाई दी वडेरो आया अबू जहल मके जो रईस सरदार वडेरो रूपान के सलाए। यार तवज्जो करो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन हुजूर सा वडा मुनाजरा कई मुकाबला कई करे चंद्र चीरे ने करे गो गाला वई केड़ा केड़ा मुनाजर और खुदा जी सा जो कसम रहे मक्के में भी इन हुजूर जी ज़ियारत भी करे पर उनकी पिछाड़ी चंगी न थी। तवज्जो करो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को छड़े मदीने आयो अबू जहल पोया आयो न शरीद मुके भी मुसलमान के 1000 जना वठी करो नितो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जेल इन मुसलमान जो नाम निशान खत्म कयो। इन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ऐलान कयो मुसलमानों अचो जिहाद ला निकली अचो। अबू जहल 1000 जना वर्दियों में हुजूर गुरनो रहमत वारे नबी ऐलान कयो 311 जना निकतो बनजड़ा बाहर एक जो नालो मुआविज बे जो नालो माज रोन दो पंजी अमल के चवन लगा हुजूर गुरनो रहमत वारे नबी ऐलान कयो जिहाद जो अमा मोकली दी आयन अल्लाह बच्चन के हार सिंगार कराए सुरमा बाराए प्यार करे हथ में तलवार नहीं चलती ओ मुझा बचो इन नीह जिला माता जो जड़ो हो वजो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथा कुर्बान थी अजो दरवाजे का भी चवे दी ओ मुआविज ओ माज पुत्र मोहम्मद मुस्तफा जे दीन जे बुलंदी जे लाए वजो जिहाद जे मैदान में उठी नहीं न भजो पुत्र जे करे पोए पासे का तीर तलवार जो गाड तो मां धन माफ न कदी मां वजो सामो थी करो मोहम्मद मुस्तफा जे दुश्मन सा लड़ो या पान शहीद थी अजो या मोहम्मद मुस्तफा जे दुश्मन के जहन्नम रसीद करे पो मोट जो। नारे तकबीर अज़मत इस्लाम शान मुस्तफा शान सहाबा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पान कमान संभाली है जर्नैल सिपाह सालार खलवारी वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सोने जी कतार में बिहार द सबनी सोने जो सरदार को नजर अचे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुजाहिदन जी कतार में बिहार मुजाहिदन जो सरदार को नजर अचे। नबियन जी कतार में बिहार 1.25 लाख नबियन जो सरदार नजर पे अचे ये मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ही सिपाह सालार जी कतार में बिहार द मोहम्मद मुस्तफा सबनी सिपाह सालार जो सरदार को नजर अचे। बजदा है सही बीजो बीजो काने साईं जिहाद दे पान पर में पुट उम्र नंढी आ कद नंढा तव ताकत काने वा कोटी वणो वरी बेवारे 14 साईं केड़ी खबर मता मौत न थी वने अरे उम्र नंढी आ मौत याद आ हिते जंगा कब्र में मौत याद साईं फरमायो वडो हले नंढो मोटी वने वडो हलो नंढो चे मोटी वना अम्मा छा चवंदी थोड़ो अगेल वरी डोड़ंदो आयो आका साईं सामू भी चवे तो सुन मुझे भाउ के वठी था वञो मांखे छॾियूं तो वञो पाण फरमायूं पुट उमिरि भी नंढी कद भी नंढो ताकत भी कोन हुते तूं वधू लड़ाई थींदी तलवार सां तलवार मिलंदी रोई करे चवे तो मुंहिंजा साईं मुंहिंजी उमिरि नंढी कद नंढो ताकत मुंहिंजे भाउ खे मांखे घणी आहे सोना तव्हां भली मल भी लड़ाए ॾिसो साईं फरमायो चलो ठीक हुजूर साईं जो ख्याल हो नंढड़ो मोटी वञो जॾहिं पाण में नंढड़ा भाइर भाकुर भाई नंढो तो चए वॾे खे अदा या बेवफाई मांखे छॾियूं थो वञे मोटी वञ हिक जहिड़ा चवंदा भॼी आए अम्मा छा चवंदी जेदा तोखे साईं नथो वरतूं वञे अदा साईं न जे करे चवे तो उमिरि नंढी कद नंढो ताकत कोन यार उमिरि मुंहिंजी नज़र थी अचे नंढी कद नंढो ताकत जी प्राण ई थमाए ओ मुंहिंजा भाउ
यार मेहरबानी कर ठाकुर पायूं भी जाऊं मां जातो हणा तू किरी बात मां भी जिहाद दे हल्ला चो न सुभान अल्लाह जो को ने चवे चंगो जो साईं पाण दा मोटे अब आनी किरी जो साईं पाण मोकल ॾिनी आ साईं फरमायो ये जातो जो किरी बियो उथी बियो या रसूल अल्लाह से मां मारियो मां मां हला न चो न सुभान अल्लाह साईं फरमायो हलो गई हला जिहाद जे मैदान में आखिरी वक्त दोस्तों जिहाद जे मैदान में मोहम्मद मुस्तफा पान सिद्धू सिद्धू पिया कर और अबू जहल हजरत अब्दुल रहमान बिन औफ अशरतुल मुबश्शिर साहब हुजूर जा सब सहाबी जन्नती पर लहन खुश नसीबन के मुझे संग जेरे चयो अबू बकर फिल जन्नत गाना न तो चवे भैया मोहब्बत से चवंदा उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत तलहा फिल जन्नत जुबैर फिल जन्नत साद फिल जन्नत सईद फिल जन्नत अबू उबैद बिन जर्राह फिल जन्नत अब्दुल रहमान बिन औफ फिल जन्नत कदवारी वारो रब मोहम्मद जो कसम जबल पर जी जाए छॾे सके तो सोन गुणो थी सके तो पर जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान कदे भी कुड़ी नथी थी सके त जिन लाइ सही चयो जन्नती चो जन्नत जे महलातुन में पहुंची सहाबी सगोरो जन्नती ते दोएना भी नंढो सोड़ा पे दिलदार भजी भी था इने में भेण वारे चयो चाचा अब्दुल रहमान अबू जहल का छोबड़ो चा कदे जी चाचा दीन इस्लाम जो दुश्मन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन खुदा रब मोहम्मद जो कसम या अबू जहल जिंदा रहो या मां जिंदा रहो हजरत अब्दुल रहमान से फरमाए दो कसम रब मोहम्मद जो अखिल में पानी वगी यार नजर तक करो रोई करे चले तो ओ आया जो नजर क्या मैदान बदर में था अबू जहल अच्छे घोड़े दे एना भी बॉडीगार्ड मां जो मान बचलो ओ सजब यो तो निभागो हुजूर जो दुश्मन दीन जो दुश्मन सहाबा जो दुश्मन कुरान जो दुश्मन अल्लाह हजरत अब्दुल रहमान से फरमाए तो माखे त कल्लई कान भई त वो ये मुझे इशारे से लियावी दो अया जो आनो जो इशारो कर भई जान बगल में ये निकली आज कमान में तीर निकली वने नारायण दो उन जा बादीगार भजी सियाना न हो ओ अबू जहल मत एक बे के बैचन दा हे त जालिम मत एकरे चयो ये तलवार घोड़े के घोड़े जो टका कप दे करे ठका जो कढो तलवार घोड़े जो टका गिरी पई हुए गिरी पे ठका तलवार कढाए घोड़े रोड़ा दा जन हे ना मुझो सही हे हुजूर जी तो इन मुजाहिद जी मुजाहिदी मैदान बदर तो जो पैगंबर जिसमें दर गिरी पई चादर खरीद ली सिद्दीक़ अकबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारो अल्लाह मुझे 13 साल जी मेहनत थई अल्लाह मां 13 साल मक्के में ला इलाहा इल्लल्लाह जो वाइस कयो तरह तरह दे वयो अल्लाह मां के पत्थर अल्लाह इन मां के चलो थे इन मजनून जो इन मक्के में लड़ायो 313 जन ये मैदान बदर में आया थे अल्लाह तो ही दौर मुझे 13 साल जी मेहनत थई मुझे ओ मुझा रब करीम अबू जहल जायलान एकरे भी मुसलमान के न सदीदा से अल्लाह ओ 1000 जन मुझा 313 जन ओ घोड़ा ते चढ़ी आयो मुझा पैदल आयो उन जे हथ में तलवारों मुझन जे हथन में खजिया जूं लछड़ियों अल्लाह ओ मानी खाई आयो मुझा रोजो रखी आयो ओ पानी पी आयो मुझा उन आयो उन जे मत ते डोबलो उन जा मतला उगड़ो पेरना उगड़ो अबू जहल चवे तो अज अल्लाह अल्लाह चढ़वारा न दो अज मुसलमान जो नाम निशान खत्म कर दे असा की जमात घणी मानू घणो सामान घणो अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो ओ मुझा रब करीम अबू जहल के सामान दे नाज़ा मोहम्मद के तो रहमान दे नाज़ा कहता जो सुभान अल्लाह पिछाड़ी दे दी है जी जलसे जी भी पिछाड़ी थे अल्लाह
रब जो तू वेठो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ आयो साईं न रो